नाज़िन वाही पांदी वाटर सप्लाई स्कीम जा ट्यूबवेल वॾे अरसे खां ख़राब आहिनि, जंहिं करे शहरी परे खां पाणी भरण ते मजबूर आहिनि। पेश आहे आसिफ जमाली जी रिपोर्ट। असां इन वक़्तु वाही पांदी शहर जे मेन वाटर सप्लाई स्कीम ते मौजूद आहियूं। ही स्कीम गुज़िरियल 3 महीननि खां वठी नाकारा हुजण जे करे हितां जा शहरी पीअण जे पाणी लाइ तमामु घणो परेशान आहिनि ऐं हू परे परे खां पाणी भरे अचण ते मजबूर आहिनि। अचो त समूरे सुरताल ते वाही पांदी वासियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। हिननि जो फंड बंदि थी वियो, उन टाइम खां वठी ॿई वाटर सप्लाई नाकारा थी विया आहिनि, जंहिंमें पाणी जे लाइ असांखे शदीद माना परेशानी आहे। इलाइक़े वासियुनि खे माना वाही पांदी जेके सिटी जे लाइ मिलियल आहिनि ॿई स्कीमूं, त उन टाइम खां वठी यका नाकारा आहिनि। असांजा वाटर सप्लाई ख़राब लॻा पिया आहिनि, घणो टाइम थी वियो, 6 महीना खनि थी विया आहिनि। यको ख़राब आहे, न को सामान मिले थो, न को कुझु, न छा बि सही। ॻोठाणा जेके मदद कंदा त माना कोशिशि करे माना हिकिड़ो थो हले। हाणे हिकिड़ो बि उहो जवाबु ॾेई वञे। हाणे रमज़ान शरीफ़ जो मथां महीनो अचण वारो आहे। हाणे उन जे करे बि माना जेको सामान धामान कोन्हे वग़ैरह जेको सो सामान हलाए माण्हू उन खे सघे थो। हाणे उहो बि ख़राबु लॻो पियो आहे। जेकॾहिं उन में बि जेके स्टार्टर आहे या कटआउट आहिनि या का वग़ैरह अहिड़ी का शइ आहे उहा बि मौजूदु कान्हे। माना सभु सॼो कमु जेको आहे जुगाड़ आहे। असांखे हिते पाणी जो घणो किल्लत या तकलीफ़ आहे। असां हींअर जेको आहे ट्यूबवेल आहिनि जेके बंदि थियण वारा आहिनि, महीनो हिकिड़ो आहे बाक़ी। रमज़ान शरीफ़ बि मथां अचे थो। असां पाणी जे करे घणो तकलीफ़ में आया आहियूं। असां महिरबानी करे बराए महिरबानी जेको बि मदद थी सघे असांजो मदद कनि। असां ॻोठाणा जेके बि मदद कयूं पिया 150 करे पंहिंजो यानी ठाहियूं पिया, जीअं पिया हलायूं पिया, पर हाणे ॻोठाणा बि उहो नथा ॾियनि। इन जे करे महिरबानी करे जेके बि नुमाइंदा आहिनि असांजो महिरबानी करे मदद कनि। पाणी जे लाइ ॾाढी तकलीफ़ आहे। मथो रमज़ान शरीफ़ बि जेको आहे सो अचे पियो थो। वाटर सप्लाई जो मोटर सड़ियो पियो आहे। पब्लिक हेल्थ में हर सालाना आहिनि जंहिं पैसा था अचनि मरामत लाइ जेको आहे सो पब्लिक हेल्थ जो इंजीनियर जा उहे दोस्त अलाए छा पिया कनि। माना हेॾा सारा पैसा था अचनि जेको आहे मरामत लाइ किरोड़नि रुपया। लाइनूं आहिनि कंहिं सदियुनि खां वठी उहे लाइनूं टुटियूं फाटियूं पियूं आहिनि। माना उन्हनि जे लाइ कुझु कोन्हे को। ही पैसा जेके आहिनि उहे काॾे था वञनि। वाइर आहिनि भई इनो जेको आहे सभु ख़तमु थी विया आहिनि। इन जो केरु असां साण मदद करण वारो कोन्हे। कारे जबल खां पाणी भरे था अचूं नए खां मथियूं गॾर गाॾनि ते। सो बि कुझु पियूं था, कुझु माल खे था ॾियूं। इतरो सूरनि मंझि असां आहियूं। इन जो केरु मालिकी कोन थो करे। शइ जेको वठे थो वञे छॾियो थो वञे बसि। हींअर गर्मियूं आहिनि, पाणी असां वटि अचे ई कोन थो। ऐं उन खां अलावा जेको आहे बिजली जी बि लोड शेडिंग घणी आहे। मथां वरी रमज़ान शरीफ़ जो महीनो अचे थो। सो असां इन्हनि खे चूंडियल नुमाइंदनि खे रिक्वेस्ट था कयूं बराए महिरबानी करे असांजी पाणी जी तकलीफ़ जेका आहे उहा दूरि कई वञे। हिननि मुतालबो कंदे इहा घुर कई आहे त जल्द इन स्कीम खे मुकमल करे असांजी बेचैनी दूरि कई वञे। कैमरामैन मधोज थेम सां गॾु आसिफ जमाली, KTN न्यूज़ वाही पांदी।